ख़बर शामिल कयूं था कराची मां। मोहम्मद सलीम मेमून जी रिपोर्ट मूजिब मंगोपीर टाउन जा रहवासी अब्दुल लतीफ़ ऐं फ़ुरक़ आबिद ओलह प्रेस क्लब ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त कुझु माण्हू सिस्टम जो नालो इस्तेमालु करे असांजी सर्वे ज़मीन ते वेठल चौकीदारनि खे हरासा करे सर्वे ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था, जॾहिं त असां वनफाई ते कॉल करण खां पोइ बि हद जे थाणे गुलशन मेमार जे SHO अब्दुल गफ़ार कोराईअ खे लिखत में दरख़्वास्त ॾिनी आहे। अफ़सोस सां चवणो थो पवे त SHO गुलशन मेमार साफ़ जवाबु ॾिनो त मुंहिंजो वास्तो नाहे, सिस्टम जे माण्हुनि सां नथो ॻाल्हाए सघां, पुलिस तव्हांजी का मदद नथी करे सघे, वञी MPA या MDA वारनि सां ॻाल्हायो। मेमार पुलिस कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ त का कार्रवाई कोन कई, उल्टो असांजे चौकीदारनि खे थाणे ते खणी वई। असांखे पक थी वई आहे त SHO गुलशन मेमार अब्दुल गफ़ार कोराई बि कब्ज़ा माफ़िया सां मिलियल आहे, जॾहिं त वली मोहम्मद मेंगल, पीर बख्श चन्ना, शरीफ़ पठान सिस्टम जो नालो इस्तेमालु करे पाण सां 10 खां 12 हथियार बंद साणो करे ज़मीन ते वेठल चौकीदारनि खे गार गंद करे मोतमार धमकियूं ॾिनियूं ऐं चयो त ज़मीन ख़ाली करे वञो, न त ॿी सूरत में तव्हांजो हितां लाश वेंदो। असां जॾहिं ॿीहर थाणे ते वियासीं, पंहिंजी सर्वे ज़मीन जा कागज़ खणी SHO गुलशन मेमार खे ॾेखारिया, पर SHO असां सां वेठो बि न। DIG वेस्ट जी मीटिंग में वञिणो आहे उहो बहानो करे हलियो वियो। असांजी सर्वे ज़मीन सर्वे नंबर 230 जेका देह तेसर तपो मंगोपीर कराची नादरन बाईपास वेझो न्यू शेर शाह वटि आहे। हिननि वधीक प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चीफ ऑफ आर्मी, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट, वज़ीर आला सिंध मुराद अली शाह, IG सिंध ग़ुलाम नबी मेमून, DIG ओलह, SSP ओलह खे गुज़ारिश कंदे चयो त पाण खे सिस्टम जा माण्हू सॾाईंदड़ वली मोहम्मद मेंगल, पीर बख्श चन्ना, शरीफ़ पठान मां असांखे ख़तरो आहे। असांखे जान खां मारण जूं बि धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं सिस्टम जो नालो इस्तेमालु कंदड़ सर्वे ज़मीनुनि ते कब्ज़े कंदड़नि ख़िलाफ़ सख़्तु क़ानूनी कार्रवाई करे उन्हनि खे क़ानून जे कटहरे में आणे सख़्तु सज़ा ॾिनी वञे।